नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। नवाज़ शरीफ़ अचे थो त अचे नथो अचे त को फ़र्क़ु नथो पवे। नवाज़ शरीफ़ ॿुधाए त कहिड़े ॾींहुं अचिणो आहे, वीज़ा ऐं पासपोर्ट ॾींदुसि। कुझु थियण वारो न आहे, इमरान ख़ान पंहिंजा 5 साल पूरा कंदो। एस्टेब्लिशमेंट जो फ़ैसिलो आहे त उहा चूंडियल हुकूमत सां गॾु हूंदी आहे। हर पार्टी चवे थी त एस्टेब्लिशमेंट उन जे मथे ते हथु रखे। इमरान ख़ान जी क़यादत में ईंदड़ इलेक्शन विढ़ंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो रावलपिंडी में तक़रीब खे ख़िताब। बिजली जी क़ीमत में 1 भेरो ॿीहर इज़ाफ़े जो इम्कान। CPPA बिजली जी फ़ी यूनिट क़ीमत में ₹4.33 इज़ाफ़ो करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। बिजली जा अघ वधाइण जी दरख़्वास्त फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वेंदी। दरख़्वास्त जी ॿुधणी अॼु थींदी। ओमिक्रॉन केसिस सबबि पाकिस्तान अंदरि फ़ेबरवरी में आलमी वबा जी 5 लहर जो ख़दशो ज़ाहिर। सिहत वारी वज़ारत मूजिबि ओमिक्रॉन जा केस जंहिं तेज़ी सां साम्हूं अची रहिया आहिनि, इन मां ज़ाहिर थिए थो त ईंदड़ 2 हफ़्तनि में सॼे मुल्क मां ओमिक्रॉन जा केस रिपोर्ट थियण लॻंदा। तिबी माहिरनि जो चवणु आहे त ईंदड़ साल फ़ेबरवरी जे विच में कोरोना जा 3 खां 4 हज़ार नवां केस रोज़ानो साम्हूं अची सघनि था। वैक्सीन लॻाराईंदड़ ओमिक्रॉन सबबि सख़्त बीमारी खां महफ़ूज़ रही सघनि था। यूरोप ऐं अमेरिका में ओमिक्रॉन ख़तरे जी घंटी वॼाए छॾी। ओमिक्रॉन जा केस वधण सबबि मुख़्तलिफ़ मुल्कनि पाबंदियूं लॻाइण शुरू करे छॾियूं। फ्रांस में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,80,000 नवां केस रिपोर्ट। इंग्लैंड में 1,29,000 खां वधीक केस ज़ाहिर। नीदरलैंड, स्विट्ज़रलैंड, यूनान, पुर्तगाल, स्कॉटलैंड, वेल्स ऐं नॉर्दर्न आयरलैंड में बि पाबंदियूं लॻायूं वयूं। अमेरिका में अॼु 1.5 लख खां वधीक नवां केस रिपोर्ट थिया। भारतीय गादी वारे शहर नई दिल्ली में ओमिक्रॉन जा केस वधण सबबि इज्तिमाउनि ते पाबंदी। तालीमी इदारा बंदि। ख़ानगी ऑफिसुनि खे 50% स्टाफ सां कमु करण जी हिदायत। बांग्लादेश में ओमिक्रॉन वेरिएंट जे ख़तरे सबबि बूस्टर वैक्सीन शुरू। सॼे मुल्क में कोरोना वायरस विघे 6 मरीज़ फ़ौत। 348 नवां केस रिपोर्ट। आकारी केस जी शरह 0.87% रही। 648 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। कराची जे एडमिनिस्ट्रेटर ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब चयो आहे त कराची में बहितरी ऐं ख़िदमत जो सफ़र शुरू थी वियो आहे। पाकिस्तान जो हर शहरी महांगाई में फाथल आहे। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध खे ई गैस नथी ॾिनी वञे। पाकिस्तान ज़रई मुल्क आहे, पर अॼु आबादगारनि खे भाण नथो मिले। हाणे अवाम दुश्मन हुकूमत खे घर भेड़ो थियण जी ज़रूरत आहे। मुरीद शाख भरिसां खमरा थाणे जे अदगोट सवाली मज़ारी में कार ऐं इल्ज़ाम हेठि मुड़ुस सां ज़ाल क़तल। जवाबदार कादिर बख़्श मज़ारी पंहिंजी ज़ाल शहीना खे गोलियूं हणी क़तल कयो। ऐं कोयटा में एयरपोर्ट थाणे हद मां गिरफ़्तार जवाबदार खे बाहि ॾेई साड़ियो वियो। IG ऐं DIG वाक़े जो नोटिस वठंदे SHO समेत 4 एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। SP हेडक्वार्टर्स जी सरबराही में जांच टीम जोड़ी वई। This